ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ है 26/6/2026। अॼु मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, हिन दुनिया में निष्काम सेवा केवल हिकु बाबा ई कंदा आहिनि। बाक़ी तव्हां जो बि कर्म कंदा आहियो उन जो फल अवश्य मिलंदो आहे। प्रश्न: ड्रामा अनुसार कहिड़ी ॻाल्हि 100% सर्टन आहे जंहिंजी तव्हां ॿारनि खे ख़ुशी आहे? उत्तर: ड्रामा अनुसार सर्टन आहे कि नई राजधानी त स्थापना थियणी आहे। तव्हां ॿारनि खे ख़ुशी आहे कि श्रीमती असां पंहिंजे लाइ पंहिंजी राजधानी स्थापना करूं था। हिन पुराणी दुनिया जो विनाश त थियणो ई आहे। तव्हां ॿार जेतिरो पुरुषार्थ कंदा आहियो ओतिरो ऊच पद प्राप्त थींदो आहे। गीता तव्हांखे पाए करे असां जान पाए छॾियो। ओम शांति। जो ॿार चईंदा आहिनि बाबा बि उहे ई चईंदा आहिनि। ॿार चईंदा आहिनि बाबा तव्हांखे पाए करे असां स्वर्ग जा मालिक ठहींदासीं। बाबा बि ॿारनि खे चईंदा आहिनि ॿार मनमना भव। ॻाल्हि हिकु ई थी वई। मनुष्य सभु पुछंदा आहिनि कि ब्रह्मा कुमार कुमारियुनि खे हिन सत्संग में वञी करे छा मिलंदो? त ब्रह्मा कुमार कुमारियूं चईंदा आहिनि असां बाप दादा सां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। विश्व जो मालिक ॿियो कोई ठही न सघे। विश्व जे मालिक इहे लक्ष्मी नारायण ई आहिनि। शिव बाबा त विश्व जा मालिक न थी सघंदा। तव्हां ॿार विश्व जा मालिक ठहींदा आहियो। तव्हांजो बाप विश्व जो मालिक न ठहींदो आहे। अहिड़ी निष्काम सेवा करण वारो ॿियो कोई हूंदो न आहे। हर हिक खे पंहिंजी सेवा जो फल ज़रूरु मिलंदो आहे। भक्ति मार्ग में वह कहिड़े बि प्रकार सां जो कुझु बि कंदा आहिनि, सोशल वर्कर जो बि सेवा जो फल ज़रूरु मिलंदो आहे। गवर्नमेंट सां पघार मिलंदी आहे। बाप चईंदा आहिनि मां ई हिकु निष्काम सेवा कंदो आहे। जो ॿार खे विश्व जो मालिक ठाहींदो आहे। ॿियो मां न ठहींदो आहे ऐं मां न ठहींदो आहे। ॿारनि खे सुखी करे सुखधाम जो मालिक ठाहे 21 जन्मनि जो सुख ॾेई मां पंहिंजे निर्वाण धाम व वानप्रस्थ अवस्था में वेही रहंदो आहे। वानप्रस्थ त मूल वतन खे बि चइबो आहे। मनुष्य वानप्रस्थ वठंदा आहिनि। ॿारनि खे सभु कुझु ॾेई सत्संग आदि कंदा आहिनि। गुरु कंदा आहिनि कीअं मुक्ति जो रास्तो ॿुधाइनि। हाणे तव्हां ॿार ॼाणे विया आहियो कि मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो कोई मनुष्य मात्र कॾहिं कंहिंखे ॿुधाए न सघे। उहो कंहिंखे बि सदगति न ॾेई सघंदा आहिनि। पंहिंजे खे ई न ॾेई सघंदा आहिनि। पंहिंजे खे ॾियनि त पोइ ॿियनि खे बि ॾेई सघनि। बाप ईंदा ई आहिनि परम धाम खां। उहा हुतां जा रहण वारा आहिनि। तव्हां ॿार बि हुतां जा रहण वारा आहियो। तव्हांखे पाठ वॼाइणो आहे हिन कर्म क्षेत्र ते। बाबा खे बि हिकु बार हिते अचिणो पवंदो आहे तव्हां ॿारनि जे लाइ। जबकि स्वर्ग जी राजधानी स्वर्ग जी स्थापना थिए थी त ज़रूरु नर्क जो विनाश थियणो आहे न। हाणे तव्हां ॼाणे विया आहियो शिव बाबा ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां मनुष्य खां देवता ठहूं था वरी खां। तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे कि 5000 वर्ष पोइ असां अची करे वरी खां ब्रह्मा द्वारा शिव बाबा जा ॿार ठहींदा आहियूं वरसो पाइण लाइ। पतित पावन उन्हनि खे चइबो आहे। नॉलेजफुल ज्ञान जो सागर बि उन्हनि खे चइबो आहे। योग अर्थात यादि सेखारींदा आहिनि परंतु निराकार कीअं सम्झाए। इन करे चईंदा आहिनि ब्रह्मा द्वारा मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि अर्थात देवी देवता धर्म जी स्थापना कराईंदा आहिनि। हाणे उहो धर्म त आहे न, पोइ ज़रूरु ठहिणो आहे। हाणे वरी खां आदि सनातन देवी देवता धर्म स्थापना करे बाक़ी सभिनि खे मुक्तिधाम में मोकिले छॾंदा। भारत प्राचीन खंड आहे। इन करे भारत जी आदमशुमारी वास्तव में सभिनि खां जास्ती हुजणी खपे। अहिड़ी ॻाल्हियूं कोई जी ॿुधी में न ईंदियूं आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म सभिनि खां जास्ती वॾो हुजणो खपे। 5000 वर्ष खां उन्हनि जी वृद्धि थींदी रहंदी आहे। बाक़ी ॿियो त ईंदा ई आहिनि 2500 वर्ष पोइ। इस्लामियुनि जी आदमशुमारी कम हुजणी खपे।
पोइ थोरे समय पोइ बौद्धी धर्म ईंदा आहिनि, त उन्हनि जी में थोरो फ़र्क़ु हुजणो खपे। इस्लामी, बौद्धी आदि पहिरियों सतो प्रधान हुया, पोइ धीरे धीरे तमो प्रधान ठही वेंदा आहिनि। इहे बि हिसाबु आहे। जो अनन्य समझदार ॿार आहिनि उन्हनि खे त ख़्यालु करिणो खपे। अॼुकल्ह लिखंदा आहिनि कि चाइनीज़ सभिनि खां ज़्यादा आहिनि, परंतु उन्हनि खे सृष्टि चक्र जो ज्ञान त न आहे। इहे सभु राज़ त ॿारनि जी ॿुधी में आहे। जो पढ़ा लिखिया आहिनि उन्हनि खे डिटेल में सम्झाइणो हूंदो आहे। देवी देवता धर्म खे 5000 वर्ष थिया आहिनि, त हिन समय उन्हनि जी संख्या ॾाढी हुजणी खपे। परंतु देवी देवता धर्म वारा पोइ ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि। पहिरियों ॾाढा मुस्लिम ठही विया, पोइ बौद्धी बि ठही वेंदा आहिनि। हिते बि बौद्धी ॾाढा आहिनि, क्रिश्चन त बेशुमार आहिनि। देवता धर्म जो त नाम ई न आहे। अगरि असां ब्राह्मण धर्म चऊं त हिंदू जी लाइन में विझी छॾंदा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो आदि सनातन देवी देवता धर्म स्थापना थिए थो। असां ब्राह्मण द्वारा श्रीमत ते आहियूं, इहे बि सम्झ हुजणी खपे। धर्म ग़ाइबो आहे न। हितां जा मनुष्य पंहिंजे खे हिंदू जी लाइन में वठी ईंदा आहिनि। चईंदा आहिनि हिंदू आर्य धर्म आहे सभिनि खां पुराणो। भारतवासी पहिरियों आर्य हुया, ॾाढा धनवान हुया, हाणे अनार्य ठही विया आहिनि। कोई अक़ल न आहे। जंहिंखे जो ईंदो आहे उहो धर्म जो नाम लिखी छॾींदो आहे। जार जी पिथारी नंढा नंढा टालियूं बि निकिरंदा आहिनि। नयन जो थोरो मान थींदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां बाबा सां स्वर्ग जो वरसो वठूं था, त ईअं वरसो ॾियण वारे बाबा खे केतिरो यादि करिणो खपे। तव्हां जेतिरो जास्ती यादि कंदव, हिकु त वरसो मिलंदो, ॿियो तव्हां पावन ठहींदव। लौकिक बाप सां त धन जो वरसो मिलंदो आहे, साथ पोइ पत ठहिण जो बि वरसो मिलंदो आहे। उहो लौकिक बाप, इहो पारलौकिक बाप, इहे विच में अलौकिक बाप आहे। इन्हनि खे विच में ॿिन्ही तरफ़नि सां जोड़बो आहे। शिव बाबा खे त कोई तकलीफ़ न थींदी आहे, इन्हनि खे केतिरी गाली खाइणी पवंदी आहे। वास्तव में श्री कृष्ण खे गाली न मिलंदी आहे, विच में फसियल आहे न। चईंदा आहिनि रास्ते हलंदे ब्राह्मण फसियो, गाली खाइण जे लाइ इहे फसियो। अलौकिक बाप खे बि सहन करिणो पए। इहे कंहिंखे पतो ई न आहे कि शिव बाबा इन्हनि में प्रवेश करे आया पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। पवित्र ठहिण ते ई मार खाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। तव्हां ॼाणंदा आहियो मौत साम्हूं खड़ियो आहे। विनाश त ज़रूरु खपे। विनाश बग़ैर सुख शांती कीअं आहे। जॾहिं कोई लड़ाई आदि लॻंदी आहे त मनुष्य यज्ञ आदि रचंदा आहिनि, लड़ाई बंदि थिए। तव्हां ब्राह्मण कुलभूषण ॼाणंदा आहियो विनाश त ज़रूरु थियणो आहे, न त स्वर्ग जा गेट कीअं खोलंदा। हाणे स्वर्ग में त न ईंदा न सभु, त पुरुषार्थ कंदा उहो ई हलंदा। बाक़ी वेंदा मुक्ति धाम। इहे कंहिंखे बि पतो न आहे कि पतो न हुजण जे कारण केतिरो रिझंदा आहिनि, शांती जे लाइ केतिरो धक्का खाईंदा आहिनि, कॉन्फ्रेंस कंदा रहंदा आहिनि। सिर्फ़ु तव्हां ब्राह्मण ई ॼाणंदा आहियो सुखधाम शांतीधाम जी कीअं स्थापना थिए थी। विनाश जे सवाइ स्थापना थी न सघे। तव्हां हाणे त्रिकालदर्शी ठहिया आहियो, टियों नेत्र ज्ञान जो मिलंदो आहे न। उहो त चईंदा रहंदा आहिनि पीस कीअं थिए, अर्थात कोई बि लड़े न। हाणे चईंदा आहिनि वननेस थिए, सभई चईंदा आहिनि वननेस थिए। हिकु ई बाप जी मत वठी असां सभु हिकु बाप जा ॿार भाई आहियूं, त वननेस थी वई न। वननेस कीअं थिए उनजो तरीक़ो ॿुधायो। हिकु बाप जा ॿार त आपस में लड़णो न खपे। इहे बि त सतयुग में ई हुयो न। हुते कोई बि आपस में लड़ंदा न आहिनि। हू त सतयुग जी ॻाल्हि थी वई। हिते त कलयुग आहे। बराबरि सतयुग में देवता हुया, बाक़ी सभु आत्मायूं काथे हुयूं पतो न पवंदो आहे। तव्हां हाणे सम्झंदा आहियो हिकु राज्य सिर्फ़ु सतयुग में ई हुयो, हुते सुख शांती सभु हुयो। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजी ॿुधी में आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झंदा आहिनि। बराबरि असां सतयुग में राज्य कंदा हुआसीं, ॾाढो सुख हुयो, अद्वैत धर्म हुयो। इहे ज्ञान कंहिंखे न आहे।
हिन समय तव्हां नॉलेजफुल ठहींदा आहियो। बाबा तव्हांखे आपसमान ठाहींदा आहिनि। जो बाप जी महिमा उहा तव्हांखे ठहिणो आहे। सिर्फ़ु दिव्य दृष्टि जी चाबी बाप वटि रहंदी आहे। हिते बि दिव्य दृष्टि जो पाठ हलंदो आहे। चईंदा आहिनि अर्जुन विनाश जो साक्षात्कार कयो। विनाश बि ज़रूरु थियणो आहे। विष्णुपुरी बि ज़रूरु स्थापना थियणी आहे। बाबा जीअं कल्प पहिरियों सम्झायो उअं ई वेही सम्झाईंदा आहिनि। बाबा असांखे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। जॾहिं देवता ठाहींदा आहियूं त आसुरी सृष्टि जो विनाश ज़रूरु थियणो आहे, ज़रूरु थींदो। चारों तरफ़ हाहाकार मचणो आहे। बुद्धि सम्झी सघंदी आहे नेचुरल क्लैमिटीज़ अचणियूं आहिनि। मूसलधार बरसाति बि थियणी आहे। इन्हनि सभिनि जो विनाश थी तॾहिं त सतयुग जी स्थापना थी। पंज तत्वनि जी खाद मिली वेंदी। हिन धरती खे खाद ॾिसो केतिरी मिलंदी आहे। बाबा चईंदा आहिनि रुद्र ज्ञान यज्ञ में इहे सभु स्वाह थी वेंदो। भक्ति मार्ग में ॾिसो रुद्र यज्ञ कीअं रचंदा आहियूं। शिव बाबा जो लिंग ऐं नंढा नंढा सालिग्राम ॾाढा आहिनि। ॾाढा ठाहींदा आहिनि। ठाहे करे पूजा करे पोइ उन्हनि खे मिटाए ॾींदा आहिनि। पोइ रोज़ु ठाहींदा आहिनि। पूजा करे पोइ तोड़े छॾींदा आहिनि। शिव बाबा सां गॾु जंहिं बि सर्विस कई उन्हनि जो बि इहा हाल कंदा आहिनि। रावण बि ॾिसो हर वर्ष एफिजी रावण जी जलाईंदा आहिनि। मतिलबु रोज़ु जो माण्हू कंदा आहिनि ठाहींदा आहिनि। उन्हनि में बि ॾिसो केॾो उमंग ईंदो हूंदो। तॾहिं त कंदा आहिनि, न त माण्हू बोर थी वञे। त बाबा चईंदा आहिनि रावण जी ॾिसो हर वर्ष एफिजी ठाहे उन्हनि खे जलाईंदा आहिनि। दुश्मन जी त हिकु ॿ बार एफिजी ठाहे जलाईंदा आहिनि। ईअं न की वर्ष जलाईंदा आहिनि, नियम रखंदा आहिनि। हिकु बार ई गुस्सो कढी ॾींदा आहिनि। रावण खे त हर वर्ष जलाईंदा आहिनि। इन्हनि जो अर्थ कोई सम्झंदा न आहिनि। पोइ चईंदा आहिनि रावण सीता खे चुरायईं। कुझु अर्थ न सम्झंदा आहिनि। फॉरनर्स छा सम्झंदा, कुझु बि न। दिन प्रतिदिन रावण खे वॾो ठाहींदा रहंदा आहिनि। छोकी रावण ॾाढो दुख ॾियण वारो आहे। हाणे तव्हां हिन ॻाल्हियुनि ते जीत पाईंदा। सत्युग में हूंदो ई न। इहे जो कर्म जी भोगना आहे, बीमारी आदि थींदी आहे, इहे रावण जे कारण आहे। रावण जी प्रवेशता थियण जे कारण मनुष्य जो बि कर्म कंदा आहिनि उहो विकर्म थी वेंदो आहे। सुख दुख जो खेल ठहियलु आहे न। हिन हिस्ट्री जोग्राफी जो कंहिंखे पतो न आहे। लक्ष्मी नारायण जो इहे राज्य उन्हनि खे कीअं मिलियो कंहिंखे पतो न आहे। तव्हां नंढा ॿार सम्झाईंदा आहियो इहे लक्ष्मी नारायण सतयुग में राज्य कंदा हुया। संगम दी राजयुग सिखी इहे पद पाया। बिरला खे बि नंढियूं बच्चियूं वञी करे सम्झाइनि की इन्हनि इहे राज्य कीअं पायो। हाणे त कलयुग आहे, इन्हनि खे सतयुग न चईंदासीं। राजा ई त हाणे आहे न। राजाउनि जो ताज ई उड़ाए छॾियो अथनि। धर्मशास्त्र 4 ई आहिनि। गीता धर्मशास्त्र जंहिंसां 3 धर्म हाणे स्थापना थींदा आहिनि, न की सतयुग में। ईअं न की लक्ष्मी नारायण जो हिकु धर्म शास्त्र आहे बाइबल बसि। इहे धर्म हाणे स्थापना थियनि था। पोइ इस्लामी बौद्धिक कृष्ण जो हिकु ई धर्म शास्त्र बाइबल आहे। पोइ वृद्धि खे पाईंदा वेंदा आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म हाणे पोइ देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां ड्रामा जे राज खे सुठी रीति सम्झी विया आहियो। ख़ुशी बि रहंदी आहे। जबकि तव्हां ॿारनि खे 100% सर्टन आहे कि असां वरी खां पंहिंजो राज्य भाग्य स्थापना करूं था। हिन में लड़ाई आदि जी कोई ॻाल्हि न आहे। राजधानी स्थापना थिए थी, सर्टन आहे। ऐं इस सर्टन इस डेथ। तव्हां ॼाणंदा आहियो असां वरी खां राज्य भाग्य वठूं था। कल्प बाबा खां वरसो वठंदा आहियूं। जेतिरो पुरुषार्थ कंदासीं ओतिरो ऊच पद पाईंदासीं। जेतिरो असां पुरुषार्थ कंदासीं ओतिरो असां ऊच पद पाईंदासीं।
अच्छा मीठी मीठी सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ जो बाप जी महिमा हुन महिमा खे स्वयं में लाइणो आहे। बाप समान महिमा योग्य ठहिणो आहे। पारलौकिक बाप सां पवित्रता जो वरसो वठणो। पवित्र ठहिण सां ई स्वर्ग जो वरसो मिलंदो। ॿियो आहे श्रीमत ते पंहिंजी ई तन मन धन सां ई आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करणी आहे। वरदाना पुराणे संस्कार रूपी अस्थनि खे संपूर्ण स्थिति जे सागर में समाइण वारा समान संपूर्ण ठहो। बाप समान पर संपूर्ण ठहिण जे लाइ सृष्टि जी क़यामत जे समय खां पहिरियों पंहिंजी कमज़ोरियूं कमियुनि जी क़यामत करो। कोई बि उलझन जो नाम निशान न रहे अहिड़ो पंहिंजे खे उज्जवल ठाहियो। जीअं जनम परिवर्तन खां पोइ पुराणे जनम जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदा आहिनि, ईअं पुराणी ॻाल्हियुनि खे पुराणे संस्कारनि खे भस्म करो। अस्थियुनि खे बि संपूर्ण स्थिति जे सागर में समाए छॾियो। तॾहिं चईंदासीं समान संपूर्ण। मतिलबु पुराणे संस्कारनि खे भस्म करो। उन्हनि जी जेकी अस्थियूं आहिनि न जो भी थोड़ा बहुत रहियल हुआ पंहिंजी संपूर्ण स्थिति के साम्हूं लाइ हुनखे बि समाए छॾियो। स्वाहा समाए। जीअं अस्थियुनि खे माण्हू नदी में समाईंदा आहिनि न, ईअं असां संपूर्ण स्थिति में स्थित थी करे उन्हनि खे हिकदमि गुम थी वञनि। पुराणा स्वभाव संस्कार, पुराणी ॻाल्हियूं, पुराणा देहिक संबंधी विदे, उन्हनि जी शिकलियूं विकलियूं ॻाल्हियूं वालियूं जो बि आहिनि उन सभिनि खे समाए छॾियो। स्लोगन आहे विस्तार के सार में समाइण जी जादूगरी सिखी वठो त बाप समान थी वेंदो। अव्यक्त इशारो सहनशीलता वारा ॿाहिरि मुक्ता जी वाइब्रेशन के ही न लेकिन मन जी संकल्प बि जो उत्पन्न थींदा आहिनि न, हिन संकल्पनि जी उत्पत्ति ॾिसी करे बि घबराईंदा न। थियणु ॾियो, असां थोरी एक्सेप्ट था करूं उन्हनि खे। घबराईंदा न, डिॼंदा न, लेकिन हा इहा करिणो आहे पुरुषार्थ की इन्हनि जे कारण असांजी स्थिति डगमग न थिए ऐं इन्हनि ते असां इन्हनि जो पुरुषार्थ कंदा की इन्हनि ते ध्यानु न ॾियूं। पंहिंजी सहनशीलता जे समान सां समाइण कंदा। सूरत सां सदैव संतुष्टता व प्रसन्नता ॾेखारे में ॾींदी। उन्हनि जे नैन चैन कॾहिं बि असंतुष्टता जा न ॾेखारे में ॾींदा। उहे संतुष्ट मणी थियण जे कारण सदा हर्षित रहंदा। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।